ٹنڈي में रईस ज़ाहिद हुसैन मरी पारां درگاہ हाजी शाह जे अंगण ते 24 जी राति जो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे पैगाम खे आम करण वारी महफ़िल थी गुज़री, जंहिंमें लाखीण लतीफ़ जे रागी फ़क़ीरनि शाह जो कलाम ॻाए दाद हासिलु कयो। इन मौक़े ते नादिर अली ख़ान, ख़ालिद हुसैन ख़ासकेली, अली शेर डायरी, निसार अली ख़ान, रियाज़ संजराणी, ख़ैर मोहम्मद समेत ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। यादि रहे त रईस ज़ाहिद हुसैन मरी पारां हर 24 जी राति जो लतीफ़ी लात जी हीअ महफ़िल मुनक़िद कई वेंदी आहे। वफारज़ा, इबरत न्यूज़, टंडो आदम।